असां हिन वक़्तु गढ़ी हसन प्रेस क्लब अॻियां मौजूदु आहियूं। जीअं त काल्ह जेको CI इंचार्ज अली हसन मार पारां जेकाबाद ज़िले रिपोर्टर ज़ैन सरकी मथां जेको तशद्दुद कयो वियो आहे, उन जे हवाले सां गढ़ी हसन जे सहाफ़ आहिनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो इन बाबति छा चवणु आहे। सहाफ़ी हक़ सच लिखंदा ऐं कवरेज करण तां सहाफ़ियुनि खे को बि रोके नथो सघे। ज़ैन सरकी जो पंहिंजो सहाफ़ती फ़र्ज़ सरअंजाम ॾिए पियो। हू जेको आहे त जुआरी गिरफ़्तार कया SHO उन जुआरनि खे लिकाइण जे लाइ ज़ैन सरकी उन्हनि खे निर्वार करे पियो। उन तां उनजी मोबाइलां फुरियऊं ऐं उन मथां जेको आहे त तशद्दुद कयईं। असां DIG लाड़काणो ऐं IG सिंध खां मुतालबो कयूं था त हिन बदमस्त SHO CI इंचार्ज अली हसन मार खे फ़ौरन हटाए उन मथां सहाफ़ियुनि जो केस दाख़िल कयो वञे। जेकाबाद खां मुतालबो कयूं था अली हसन मार खे हटाए वञे ऐं उन जा ते ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे। सिंध में सहाफ़त जेके आहे उताब जे हेठि आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सरकारी अमलदार तोड़े जेकी आहे त हुकूमती अमलदार उन्हनि ते तशद्दुद कंदा रहनि था। हिन वक़्त ताईं का बि उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई न थी सघी आहे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद हसन खुदो, सिंध TV न्यूज़ गढ़ी हसन।